नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे जाम शोर खां ख़बर ॾींदा हलूं त लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी में 3 ॾींहं अॻु सीना बॉयज़ हॉस्टल जे कमरे नंबर 61 में MBBS जे 3 साल में पढ़ंदड़ शागिर्द आतिफ़ आरई जो लाश हथ अचण वारे मामले जो IG सिंध कलीम इमाम पारां नोटिस वठण खां पोइ जामशोरो पुलिस वधीक तहरीक में अची वई आहे। जामशोरो पुलिस अॼु सुबुह जो लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी में कार्रवाई कंदे सीना हॉस्टल ते मुक़रर बंगश कंपनी जे ख़ानगी सिक्योरिटी गार्ड शरीफ़ बाबर ऐं लियाकत मेडिकल यूनिवर्सिटी जे चौकीदार वाहिद बख्श बिरोही खे हिरासत में वठी जांच लाइ खेनि अणॼातल हंध ते मुंतक़िल करे छॾियो आहे। ॿिए पासे फ़ौती शागिर्द आतिफ़ आरई संदसि रूममेट मोहम्मद राफ़े आरई जे विच में थियल आख़िरी कचेरी सोशल मीडिया ते वायरल थी वई आहे, जंहिंमें फ़ौती थियल शागिर्द आतिफ़ आरई खेसि संदसि दोस्त ऐं रूममेट मोहम्मद आरिफ़ मैसेज कयो हो त मुंहिंजे गदे ते सुम्ही पओ, छा यादि कंदे, जंहिं जे जवाब में आतिफ़ आरई खेसि लिखियो आहे त हीअ राति यादगार रहंदी तव्हांजी बि। हिन सां गॾु ई हिकु ॿियो मैसेज बि कयो हो त वञणु न घुरिजे। हा, इन जी जवाब में संदसि दोस्त राफ़े खिलियो आहे ऐं खांसि पुछियो त छो आतिफ़ आरई खेसि लिखियो त सुभाणे ख़बर पइजी वेंदी। हुन सां गॾु हिन खिलण वारा ओम जी दोस्त खे मोकिलियो। राफ़े हिन जे जवाब में खेसि अलाह ख़ैर कंदो लिखियो, जंहिं जे जवाब में आतिफ़ खेसि आमीन चयो। आमीन वारा मैसेज राति जो 12:35 ते थियल आहे। वाज़े रहे त संदसि दोस्त राफ़े वाक़े वारे हंधि राति हैदराबाद वेलो। ॿिए पासे राब्ते करण ते SHO जामशोरो इशफ़ाक़ मंगी ॿिनि ॼणनि खे हिरासत में वठण जी तस्दीक़ कंदे चयो आहे त खांसि पुछागाछ लाइ हिरासत में वरितो वियो, जॾहिं त पोस्टमार्टम रिपोर्ट बि अॼु अचणी आहे, जंहिं सां जांच में अहम अॻु भराई मिलंदी। SHO जामशोरो फ़ौती शागिर्द आतिफ़ आरई ऐं संदसि दोस्त मोहम्मद राफ़े जे कयल कचेरी जा स्क्रीन शॉट सोशल मीडिया ते वायरल थियण खां पोइ सवाल ते चयो आहे त केस जी हर रुख सां जांच कई वेंदी। इन ई मामले जी तस्दीक़ करियूं पिया। मामलो एॾो वॾो जो का बि ॻाल्हि लिकणी न आहे। जांच जा जल्द नतीजा सभिनी आॾो ज़ाहिर कया वेंदा। वञण ते असां सभिनी खे अफ़सोस आहे, पर जेको वधि में वधि अफ़सोस थींदो आहे हुनजे घर वारनि जे माउ पीउ सां हूंदो आहे। बसि अलाह पाक हुनखे सब्र ॾिए। पर इंसान आहे, ख़ता थी वञे, ख़ुदा बसि कॾहिं का अहिड़ी ॻाल्हि कई हुई त को न साईं, असां सां माना कॾहिं कोई शो ऑफ बि न कयो न, माना का परेशानी वग़ैरह जो। बाक़ी इंसान आहे, का कंहिं ॻाल्हियूं कंहिंसां ज़ाहिर कंदो आहे, के नाहे कंदो, के अंदर में दॿिजी वेंदियूं आहिनि। बसि इन सां शायदि इहो ई मसइलो हुयो त का ॻाल्हि शइ न पियो करणु चाहे, अंदर में पाण खे जेको आहे दॿे छॾी हिन ॻाल्हि जो ई माना डिप्रेशन में हलियो वियो। शागिर्द अंदरि हॉस्टल में पिस्टल अचणु, इहा त शागिर्दनि जूं ज़िंदगियूं बि मुस्तक़िल दाव ते लॻल हूंदियूं। पिस्टल जेको अंदरि आयो, तव्हां कीअं पिया ॾिसंदा? इन शइ खे असां ईअं था ॾिसूं त माना हाणे हिते जेके स्टूडेंट आहिनि बार बार जेको अचु वञु कनि था पिया न, ॾींहं में 10-12 दफ़ा जेको आहे हितां अचनि वञनि था, त हाणे इंतिज़ामिया जी बि हिन ॻाल्हि में असां न हली कोन था थी सघूं कंहिं हद ताईं, छो त 10-12 दफ़ा जो स्टूडेंट अंदरि ॿाहिरि वञे हुनखे कीअं जांच कयो। बाक़ी इंसान खे ख़बर कोन थी पए त हे जेको आहे कीअं खणी आयो आहे। लॻे थो त जेको हिन वीकेंड ते घर वियो में बि हाणे खणी आयो हुजे, इन खां पहिरियां त कोन हुयो। कीअं पियो लॻे ऐं छा सूरत हाल आहे हिन महिल ताईं? हीउ जेको वाक़ियो आहे सुसाइड थियो आहे। वधीक इन्वेस्टिगेशन करियूं था ऐं हुनजा जेके बेडमेट आहिनि, जे क्लासरूम आहिनि, उनखां पुछो थो ऐं जेको रूम बंदि हो 2 टे उन खां पोइ सुबुह जीअं इतला मिलियो आहे त SHO साहब पहुतो आहे, पाण जो पिस्टल हुनजे हथ में ई हो ऐं सुसाइड आहे, मर्डर न आहे। ऐं वधीक असां इन्वेस्टिगेशन करियूं था। इन केस जी जेको अंदरि हॉस्टल में अंदरि पिस्टल वियो उनजी का इंक्वायरी थींदी या कार्रवाई? बिल्कुलु इंक्वायरी कंदासीं, कीअं वियो आहे बिल्कुलु इन्वेस्टिगेशन। ऐं केस सरकारी फ़रियाद ते थींदो या हिननि जे वारसनि जे मौजूदु? फ़िलहालु असां 174 करियूं था, 174 ऐं वधीक मालिक फ़िलहालु 174 करियूं था। केस में आतिफ़ जे केस में एविडेंस कलेक्ट करे रहिया आहियूं ऐं प्रॉपर उन इन्वेस्टिगेशन करे रहिया आहियूं। DSP साहब जे अंडर में उहे जेके बि शयूं आहिनि उहे असां पंहिंजे कब्ज़ा पुलिस कयूं आहिनि, जीअं पिस्टल थी वियो या जेके बि हुनजो पिस्टल जो जेको ॿियो मिलियो आहे हुनजो जंहिंमें रखिबो आहे, ऐं प्लस जेको आहे इंतिज़ामिया खां जेके वार्डन आहिनि उन्हनि खां असां स्टेटमेंट वग़ैरह वठण लाइ वरी अॼु बीहर आया आहियूं ऐं रूम जी असां प्रॉपर एविडेंस कलेक्ट कयूं पिया। घणा गोलियूं जेके वरिता तव्हांखे अलावा जेको इस्तेमालु जो हुन खां अलावा तव्हांखे बुलेट्स मिलिया? हिकिड़ी मैगज़ीन मिली आहे ऐं बयान वग़ैरह थिया न हासिल जे अंदरि? हासिल जा उन स्टेटमेंट वठण लाइ हिते आया आहियूं। अञा बयान न थिया, हींअर वठूं पिया। रूम मां सामान तव्हां चेक कयो आहे? हा, सॼो रूम साफ़ु करायो आहे, चेक कयो आहे, त उन में जेका बि एविडेंस असां ॾिसणु चाहियूं था त का एविडेंस जेका बि हुजे उहा असां हिन केस में कलेक्ट करे सघूं। मैसेज उहो मिलियो आहे, उहो फर्दर इन्वेस्टिगेशन में अॻिते असां उनखे क्लियर करे ॾींदासीं। पहिरां जेके मैसेज कया आहिनि छोकिरे त उहे ख़ुदकुशी तरफ़ वञनि था। कंहिं दोस्त खे कंहिं दोस्त खे कया अथई।
बाक़ी असां ख़त वग़ैरह अहिड़ो को लेटर किताबनि मां चेक करण जी कोशिशि कई आहे, को बि अहिड़ो असांखे लेटर या ख़त न मिलियो आहे। बाक़ी हुनजी मोबाइल मां मैसेज मिलिया आहिनि जेके हुन दोस्त खे कया आहिनि, त उन मां इहा शइ लॻे थी त हिन पाण हिन केस प्रॉपर इन्वेस्टिगेशन थिए पई, उन खां बाद में इन सॼे खे दाख़िल कयो वेंदो। उनजी असां दाख़िलाऊं रखियूं आहिनि, बाक़ी मालिक बि ओड़ा आहिनि, वधीक इन्वेस्टिगेशन कयूं था जेका फाइनल बिल्कुलु। ऐं जेकर वारस अचनि था केस दाख़िल कराईंदा पंहिंजे फ़रियाद ते त बिल्कुलु उहो वारसनि जो हक़ आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।